अहम ख़बर खां वाक़िया गॾींदालू त आबपाशी खाते वारे वज़ीर जाम ख़ान शोरो पंजनद जो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। कमिश्नर बहावलपुर ऐं पंजाब जे आबपाशी अमलदारनि जाम ख़ान शोरो खे ब्रीफिंग ॾिनी। जाम ख़ान शोरे जो चवणु आहे त पंजनद वटि हिन वक़्तु पाणी जी आमद 6 लख क्यूसेक आहे। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे जो चवणु आहे त असां सुपर फ्लड जी तयारी करे वरिती आहे। अहम ख़बर खां वाक़िया गॾियूं पिया त आबपाशी खाते वारे वज़ीर जाम ख़ान शोरे पंजनद जो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। कमिश्नर बहावलपुर ऐं पंजाब जे आबपाशी अमलदारनि जाम ख़ान शोरे खे ब्रीफिंग ॾिनी। जाम ख़ान शोरे जो चवणु आहे त पंजनद वटि हिन वक़्तु पाणी जी आमद 6 लख क्यूसेक आहे। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे जो चवणु आहे त असां सुपर फ्लड जी तयारी करे वरिती आहे। आबपाशी खाते वारे वज़ीर जाम ख़ान शोरे पंजनद जो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। कमिश्नर बहावलपुर ऐं पंजाब जे आबपाशी अमलदारनि जाम ख़ान शोरो खे ब्रीफिंग ॾिनी। जाम ख़ान शोरे जो चवणु आहे त पंजनद वटि हिन वक़्तु पाणीअ जी आमद 6 लख क्यूसेक आहे। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे जो चवणु आहे त असां सुपर फ्लड जी तयारी करे वरिती आहे। आबपाशी खाते वारे वज़ीर जाम ख़ान शोरे पंजनद जो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। ही अहम ख़बर नाज़रीन अव्हांखे ॾींदा पिया हलूं त आबपाशी खाते वारे वज़ीर जाम ख़ान शोरे पंजनद जो दौरो करे ताज़ी सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। कमिश्नर बहावलपुर ऐं पंजाब जे आबपाशी अमलदारनि जाम ख़ान शोरो खे ब्रीफिंग ॾिनी। जाम ख़ान शोरे जो चवणु आहे त पंजनद वटि हिन वक़्तु पाणीअ जी आमद 6 लख क्यूसेक आहे। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे जो चवणु आहे त असां सुपर फ्लड जी तयारी करे वरिती आहे।